अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जो मेज़बान अशरफ बुखारी। मुख़्तलिफ़ लेजेंड सां ॻाल्हियूं कचहरियूं हाल अहवाल थींदा आहिनि ऐं किर्त मालूम कंदा आहियूं। हिन वक़्तु नाले वारो अदाकार अख्तर खोखर साहब मौजूद आहिनि, जंहिं पंहिंजे फ़न में मंजता माणी आहे। सॼी ज़िंदगी जेको आहे फ़न खे अर्पे छॾी आहे। मुख़्तलिफ़ सिंधी ड्रामनि तोड़े उर्दू ड्रामनि ऐं स्टेज ड्रामनि में कमु कयो आहे। अचो त संदन ॻाल्हि ॿोल करियूं त छा उनजो चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सब खां पहिरीं त जेसि ताईं सवाल आहे त मूंखे अदाकारीअ जो शौक़ु कीअं थियो, त उनजो इहो ई आहे त मां नंढड़ो ई आहियां। जीअं खणी चइजे त 5, 6, 7 क्लास में त मूंखे अदाकारीअ जो शौक़ु रहियो, पर इंतिहा दर्जे जो। ऐं उहो शौक़ु जेको मूंखे पैदा थियो उहो थियो फिल्मुनि ॾिसण सां। असांजे शहर में 2 सिनेमा हूंदियूं हुयूं। हिकु जावेद सिनेमा, जेका ॾाॾा शाह जी सिनेमा सॾिबी हुई। ॾाॾा शाह उहो जंहिं मूमल राणो फिल्म पे ठाही, पर अफ़सोस जो उहा मुकमिल न थी सघी। पर उन जा गाना तक़रीबन जेके आहिनि से उहे ठही चुका, जंहिंमें मशहूरु गानो मैडम नूरजहान जो त आओ राणा तोता घोरी, अहिड़े क़िस्म जी शाइरी डॉक्टर तनीर अब्बासी भिटाई साहब जे कलामनि मां उन ते मुश्तमिल फिल्म ई न ठही सघी। उनजो अफ़सोस आहे। ऐं उन जी जेका सिनेमा हुई जावेद सिनेमा, उन जो शायदि ई को हफ़्तो हुजे, छो त अॻे हफ़्ते में नई फिल्म लॻंदी हुई जुमे ते, ऐं शायदि ई को अहिड़ो हफ़्तो हुजे जो उहा फिल्म मां न ॾिठी हुजे। मां सभु फिल्मूं ॾिसंदो हुउसि। जेका मूंखे ख़र्ची मिलंदी हुई स्कूल जी, उहा मां गॾु कंदो हुउसि, ताकी जेको आहे सो हफ़्ते में उहे पैसा एतिरा थी वञनि जो टिकट ख़रीद करे सघां। ऐं उहा टिकट यकीनन ॿार जी ख़र्चीअ मां 3rd क्लास जी वठी सघंदो हुउसि, ऐं सभिनी खां अॻु में 3rd क्लास में वेठो हूंदो हुउसि, पर फिल्म ज़रूरु ॾिसंदो हुउसि। ऐं उन्हनि में पोइ जेके असां अदाकार ॾिठासीं, जिन खे ॾिसी असांखे शौक़ु थियो, जुनून थियो त इहा तमामु हिकिड़ो वॾो शोबो आहे, इन में कमु करणु घुरिजे। ऐं उहे जेके अदाकार हुया उन वक़्त जा, उहे ख़ासि तौर ते अदाकार संतोष कुमार, दर्पण, पर जिन असांखे उकसायो त तव्हां अदाकारी कयो, जिन खे ॾिसी असां में जुनून पैदा थियो, उहे 2-3 आर्टिस्ट हुया। हिकु लाला सुधीर, जंहिंखे मां बेहद पसंदि कंदो हुउसि, लेजेंड अदाकार हो। उन जूं वॾियूं वॾियूं फिल्मूं हुयूं, जेका मशहूरु फिल्म फरंगी ऐं ॿियूं अहिड़े क़िस्म जूं कई फिल्मूं। जंग जो हीरो सॾिबो हो, जंहिंजी आख़िरी वक़्त में फिल्म हुई अंदाता, जे कामयाबीअ जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। ऐं ॿियो मुंहिंजे पसंदि जो अदाकार हो अदाकार मोहम्मद अली। ऐं मोहम्मद अली जे करे हाणे बि मूं ते कॾहिं कॾहिं ॻाल्हाइण में, के एक्शन में उहा छाप नज़र अची वेंदी आहे, उहा छाप नज़र अची वेंदी आहे। सो पोइ वरी आहे असांजे फिल्म इंडस्ट्री जो तमामु वॾो नालो अदाकार सुल्तान राही, जंहिंखे एतिरो मौक़ो त न ॾिनो वियो त हू मुख़्तलिफ़ कैरेक्टर करे हुनखे यकसानियत जे हिसाब सां हलायो वियो, पर हू तमामु वॾो एक्टर हो, जंहिंमें हुन जूं अहिड़े क़िस्म जूं फिल्मूं अजीब, जिन खे माण्हू तारीफ़ करण खां सवाइ, जिन जी माण्हू तारीफ़ करण खां सवाइ रही नथो सघे। बाबुल सदके तेरे ऐं बशीरा। बशीरा में ख़ासि तौर ते जेको आख़िरी सीन हो कमाल हो, ऐं माण्हुनि सॼे हाल में उथी बि ताड़ियूं वॼायूं हुयूं, जंहिंमें इहा मशहूरु सेरो बि हो त कंधा डोली नूं ले चल वीर वे, ऐं हुन जो डोलीअ खे कंधो ॾेई, ऐं सुल्तान राईअ जो जंहिंमें मशहूरु इहो सेरो हो त कंधा डोली नूं ले चल वीर वे। ऐं जॾहिं सुल्तान राईअ भेण जे आलिया भेण अथसि, उन जे कुल्हे खे, उन जी डोलीअ खे कुल्हो ॾेई हलियो आहे, ऐं बैंड बाजे में इहा धुन वॼी आहे त कंधा डोली नूं ले चल वीर वे, त सच पुछो त सॼे हाल जे अखियुनि में पाणी वही वियो हो। एॾो वॾो अदाकार हो सुल्तान राई, पर हुनखे यकसानी जे हिसाब सां अफ़सोस आहे। ख़ैर, इहे सभु आर्टिस्ट हुया जिन खे असां ॾिसी, पर जे वरी थोरो ॿिए तरफ़ हलियो वञिबो इंडिया जे पासे ॾे, त उन में वरी
अदाकार राज कपूर लेजेंड अदाकार हो, अदाकार दिलीप कुमार ऐं ख़ासि तौर ते वरी जेको मुंहिंजो पसंदि जो अदाकार हो उहो हो पृथ्वीराज कपूर, जेको मुग़ल आज़म जो अकबर आज़म बणियो हो। उहो ने त वरी पोइ ईअं अदाकारी जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। इन्हनि खे ॾिसी अशोक कुमार असां जेको आहे सो अदाकारी जो शौक़ु थियो ऐं पोइ रफ़्ता रफ़्ता हलंदा रहियासीं। बाबा ड्रामा त मां बे इंतिहा कया आहिनि। सच पुछो त गिनतीअ में मां ॾाढो कमज़ोर आहियां। कॾहिं कॾहिं त पैसा बि पूरा न ॻणे सघंदो आहियां त हे जेके आहिनि से केतिरा आहिनि। इन करे लातादाद ड्रामा कया आहिनि, लातादाद ड्रामा। ऐं ख़ैर सां सिंध में जेकी बि वॾियूं वॾियूं सीरियल थियूं आहिनि, जंहिंमें पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, ही जेको हले पियो दोलाब, या ख़ानदान, विरासत, या ही जेको आहे सो ड्रामे जो छा नालो हो, हा, या ही ड्रामो मीरास ताज़ो, सो अहिड़े क़िस्म जूं कई वॾियूं सीरियलूं, सभनि जे तादाद में उन्हनि जूं किस्तूं, सभनि जे तादाद में। हाणे जीअं पंहिंजा परावा त 500 खां मथे, अचो जेको आहे सो पत्थर दुनिया त 800 खां मथे, यकू कमु कयोसीं, मुसलसल कमु कयोसीं। ऐं शुरूआत मां रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर खां कई। इहो 1988 जो 87 जो साल आहे जो मां हुते ऑडिशन ॾेई पास थियुसि। ऐं असांजो जेको ड्रामा प्रोड्यूसर हूंदो हो उहो जहांगीर कुरैशी हूंदो हो, जंहिं वटि असां ड्रामा कंदा हुआसीं। ऐं उन जी सिख्या जे करे ई, रेडियो जे करे ई, सच पुछो जे मां रेडियो जो आर्टिस्ट न हुजां हा त एतिरो तलफ़ुज़ में कॾहिं बि दुरुस्त न हुजां हा जेतिरो मां हाणे टीवीअ जे ॿियनि ड्रामनि में ॻाल्हाए सघां थो। या एतिरी जेको आहे सो उहा ज़बान में फ़रासत आहे, उहा रुॻो इन ई करे आहे त मां रेडियो ते कमु कयो आहे। रेडियो मूंखे सिख्या ॾिनी आहे, सरकारी इदारो हो, ईअं सम्झो त मां हिकिड़ी एकेडमी मां पास थी पोइ हिन मैदान में आहियो आहियां। ॿिनि क़िस्मनि जा कैरेक्टर मां कंदो रहियो आहियां, कॾहिं सुठा त कॾहिं विलन। हाणे जीअं ही दोलाब आहे, इन में मां विलन आहियां। ऐं जेको पंहिंजा परावा हो उन में बि लॻभॻि अहिड़ो ई कैरेक्टर हो, पर पत्थर दुनिया में मां वरी विलन न हुउसि। पत्थर दुनिया में मां हिकिड़ो मुस्बित कैरेक्टर अदा कयो, हिकु सुठे वॾेरे जो कैरेक्टर अदा कयो। ऐं उहो इहो हो जेको सॼे ॻोठ खे पाण में भाईचारे जे हिसाब सां हलाइण वारो कैरेक्टर हो। ड्रामा हिते अमूमन पंहिंजे सिंध में त 2 ज़बानूं ई जेके आहिनि से हलनि थियूं पयूं ऐं उन्हनि ॿिन्ही ज़बानुनि में मूं ड्रामो कयो आहे। सिंधी त पंहिंजी ज़बान आहे, मादरी ज़बान आहे, अमड़ लोली इन ज़बान में ॾिनी सिंधीअ में, उहा त असांजे रूह में रग रग में समायल आहे। ऐं ॿियो वरी मां उर्दू ड्रामा कुझु कया, PTV जो ड्रामो कयो, उन जो नालो हो विछोटियूं। बादल जमाली प्रोड्यूसर हो, शायदि 1994 जो साल हो। उन में मुंहिंजो वकील जो कैरेक्टर हो। यकीनन तव्हां अख्तर खोखर जूं मिठियूं ॾुखाइतियूं ऐं दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अशरफ बुखारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।